ज़हूर जमाली जी धीअर हिननि जी माउ खे उन तलाक ॾिनी। पोइ मां शमसुद्दीन जमालीअ खां उनजी जो धीउ जो संग वठी मां शादी कयूं। इन खां अॻु में मूंखे ॿ नियाणियूं उन्हनि ॾिनियूं, उहा लिखत मां वटि हिकिड़ी मां शादी कराए छॾी, हिकिड़ी मां वटि आहे। कल्ह हे 7 बजे 7:15 बजे ॿिन्ही छोकिरियुनि खे कार में खणी सखर खां अची हिते असांजे दर ॿाहिरि मार्केट में फिटी करे वियो आहे। उन खां पोइ माण्हुनि जो गोड़ थियो, नंढड़नि ॿुधायो त असांजो हिते माइट आहे सियाल इलाही बख़्श, उन्हनि जा आहियूं माइट होॾाई आया आहियूं, असांखे पंहिंजो पीउ हिते कार में फिटी करे वियो आहे, त हाणे इन ॾे वञो। हाणे अहिड़ो बयानु हिननि खां बि तव्हां वठो। पोइ असां तव्हां इलाही तव्हांजी सां मालिकनि सां थी त बाबा तव्हां छो छोकिरियूं फिटी करियां, उहा मां वीडियो कैसेट हुनजी ज़बानी जेका फ़ोन ते थी आहे उहा बि मां भरी आहे। जेके हुननि मूंखे बचत बि ॻाल्हायो आहे, गाली बि ॾिनी आहे, धमकी ॾिनी अथऊं तोखे असां अॻुवाट जो केस कराईंदासीं, सुभाणे कोर्ट में तव्हांखे शिकाईंदासीं, हीअं कंदासीं। हाणे मां अहिड़ो बयानु हे रिकॉर्ड ते रखणु चाहियां थो जेको मूंखे कोर्ट में बि कमु अचे। मां हाणे हिन वक़्तु हिन नंढड़नि खे थाणे ते खणी वेंदुमि। मां प्रेस अॻे न कराई इन करे त भली अॻु में थाणे वारनि ॾे वञूं, पोइ थाणे वारा न कंदा त पोइ मां प्रेस बि हिननि खे कराईंदुमि, मीडिया में बि।